अहम ख़बर मां शेयर कर रहे हैं। कराची में अजीम बुजुर्ग हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जे 1294 उर्स जूं तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी मज़ार ते पहुची उर्स तकरीबन जो इफ्तिताह कयो। गवर्नर कामरान टेसोरी अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार ते गुलन जी चादर चाढ़ी। गर्मी में कराची में सख्त गर्मी आहे। रहमतन जी बरसातुनि लाइ बि दुआ घुरी आहे। इस्लामाबाद जे दौरे दौरान सफ़ीरनि सां मुलाक़ातनि में मुल्की मैशियत ते बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। तुर्की जे सफ़ीर सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। जल्द कराची में बोतलनि जी फैक्ट्री लॻाईंदासीं। असांजो मक़सद सिंध जे माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहिनि। कराची में अज़ीम बुजुर्ग हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जे 1294 उर्स जूं तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी मज़ार ते पहुची तकरीबन जो इफ्तिताह कयो आहे। कराची में अज़ीम बुजुर्ग हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जे 1294 उर्स जूं तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी मज़ार ते पहुची उर्स तकरीबन जो इफ्तिताह करे छॾियो आहे। गवर्नर कामरान टेसोरी अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी आहे। कराची में सख़्त गर्मी आहे। रहमतनि जी बरसातुनि लाइ बि दुआ घुरी आहे। गवर्नर कामरान टेसोरी चयो त इस्लामाबाद जे दौरे दौरान सफ़ीरनि सां मुलाक़ातनि में मुल्की मैशियत ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। तुर्की जे सफ़ीर सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। जल्द कराची में बोतलनि जी फैक्ट्री लॻाईंदासीं। असांजो मक़सद सिंध जे माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची में अज़ीम बुजुर्ग हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जे 1294 उर्स जूं तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि।